अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन वाला आलिहि व सहाबिहि व ज़वाजिहि व औलादिही व आलि बैतिही अजमईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इज़ा जाअ नस्रुल्लाहि वल फ़त्हु व रअयतन्नास यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजा यदखुलून फ़ी दीनिल्लाहि अफ़वाजन फ़सब्बिह बिहम्दि रब्बिका वस्तग़फ़िर इन्नहु कान तव्वाबा। वक़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शान हबीबे इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभी साथी दिल जे मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां आका से दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अदद खल्क़िका व रिज़ा नफ्सिका व ज़िनत अर्शिका व मिदाद कलिमातिका व अदद कुल्लि मालूमिन लका दाइमन अबदन अबदा। ज़मीं मेली नहीं होती, ज़मन मेला नहीं होता, मोहम्मद के गुलामों का कफन मेला नहीं होता। अर्शन मथे अरबी वयो बलगल उला बेकमाली, सारो जहां रोशन थियो कशफत दुजा बेजमाली। वसफ़ूं सुणे जूं सब सुठियूं हसनत जमीउ ख़िसाली, मोमिनो
गॾिजी पढ़ो सल्लू अलैहि व आलिही। वाजिबुल एहतराम घोट की शहर जा दोस्त उहे मुसलमान भाइरो, रब करीम जा तव्हां सां गुनाहगारनि नाइबदारनि बदकारनि जे मथां अणगणिया एहसान ऐं महिरबानियूं जंहिं तव्हां असांखे हिन बेदीनीअ वारे दौर में रबियुल अव्वल जड़े बाबरकत महीने में हिन अज़ीम शान फ़कीदुल मिसाल सालाना सीरतुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार भी करायो ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। पहिरीं रबियुल अव्वल खां वठी करे अवां आका साईं जे विलादत बासादत अम्मा आमना साइण अम्मा हलीमा साइण आका साईं जे मौजज़ात जा तफ़सीली बयानात ॿुधंदा रहो था। मां अवांजे साम्हूं जेका सूरत तिलावत कई जंहिंजो अल फतह नालो आहे, जेके इज़ा जा नसरुल्लाह भी चयो वेंदो आहे, इन जो ताल्लुक भी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात सां हिन लिहाज़ सां आहे। रबियुल अव्वल जे महीने में आका साईं जी विलादत बासादत भी थी आहे त रबियुल अव्वल जे महीने में आका साईं जी वफ़ात भी थी आहे। विलादत 8 ते 9 ते 12 ते किन बुजुर्गन लिखियो आहे, पर समूरन जो इन गाल ते इत्तिफाक आहे साईं जन जॾहिं दुनिया में बुरको मटायो उहा 12 तारीख़ त रबियुल अव्वल जो महीनो खुशी जो महीनो भी आहे जो साईं जन जी विलादत थी आहे। रबियुल अव्वल जो महीनो गम जो भी आहे जो साईं जन दुनिया में बुरको मटायो ऐं जॾहिं खुशी ऐं गम गॾिबो आहे त तरजीह गम खे ॾिबी आहे। मिसाल जेकॾहिं कंहिंजे पुट जे शादीअ जी तारीख़ मुक़रर हुजे, शादीअ जे वेझड़नि ॾींहंनि में को अज़ीज़ करीब फौत थी वेंदो आहे त तव्हां खां मां पुछा थो कयां त न फौतगीअ जे करे शादीअ जी तारीख़ कैंसिल कबी आहे कि न कबी आहे? फौतगीअ जे करे खुशी कैंसिल वरी बाद में तारीख़ मुक़रर कबी। पो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त 12 तारीख़ ते हीअ दुनिया छॾी आहे जंहिं ॾींहुं असां जश्न था मल्हायूं। हा साईं, जंहिं ॾींहुं साईं हिन दुनिया में बुरको मटायो आहे असां छा था मल्हायूं? मां पंहिंजे खैरपुर मीरत जी ॻाल्हि कंदुमि, घोटकी जी ॻाल्हि त न कंदुमि। ॿियनि जूं तव्हां झुमरियूं ॿुधियूं पर खैरपुर में मां वाह जो मुलनि जी भी झुमर ॾिठी। समझो था न, ॿियनि जे झुमरियुनि जूं त ॻाल्हियूं पयूं हलंदियूं आहिनि, पर जॾहिं हेड़ो पटको हुजे, हेॾी दाढ़ी हुजे ऐं नचण ऐं झुमर, छा था समझो? इन खां वधीक मलाइक चवंदा त हिन जा सवाब कहिड़ा कहिड़ा लिखूं, इन जे झुमर जा जो सवाब लिखूं त कहिड़ा लिखूं। ऐं वरी 3 डिसंबर वारो ॾिहाड़ो, वरी नचण वारो ॾिहाड़ो अचे थो पियो, वरी चवंदा असांखे सिद्ध जा जेके पाण खे सजण समझंदा त तव्हांजो 12 ते नचो, पोइ तव्हांखे असां झलियोसीं, हाणे 3 तारीख़ ते असांखे तव्हां छो था झलियो? अल्लाह शल सही समझ नसीब फरमाए। हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी वफ़ात जो 12 तारीख़ ते थी। उन खां अॻु में आका साईं जे मथां जेका आख़िर में आख़िर सूरत नाज़िल थी आहे उहा इज़ा जा नसरुल्लाह। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज्जतुल वदा जे मौके ते जेको जामियो मानियो खुतबो ॾिनो, हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां जंहिं टाइम ते इज़ा जा नसरुल्लाह वारी सूरत नाज़िल थी, जंहिंमें रब करीम फतह जो भी बयान कयो आहे, मदद जो भी बयान कयो आहे।
अल्लाह रब्बुल आलमीन महबूब के हीअ ॻाल्हि बि ॿुधाई, ओ महबूब तूं त चवंदो आहे मन को हिकिड़ो कलमो पढ़ी विझे, मन को हिकिड़ो कलमो पढ़ी विझे, ऐं चओ त हिक जे करे बि दुनिया में फ़र्क़ु पियो आहे, हिक जे करे बि। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु बि हिक कलमो पढ़ियो त काबतुल्लाह जो दरवाज़ो खुली वियो। अब फर्क पयो न। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम शेर खुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु के फरमाता अली चवे तो जी मुंहिंजा आका अली हिकड़े पासे ॾों तूं 100 उठ खैरात करे, ॿिए पासे ॾों हिकड़े के कलमो पढ़ाए, हिकड़े के कलमे पढ़ण जो सवाब वधीक आहे। असां भी चवंदा आहियूं इन हज़ारनि जे मजमो में मन को हिकिड़ो निमाज़ी थी वियो त खटियोसीं, मन को हिकिड़ो मुवैद थी वियो त खटियोसीं। इन्हनि जलसनि जे कराइण जो मक़सदु इहो हूंदो आहे, हे वॾा वॾा प्रोग्राम कराइण जो मक़सदु इहो हूंदो आहे। मन को हिकिड़ो मुशरिक मुवैद थी वियो, मन को बिदअती बिदअत खां तौबा ताइब थी वियो, मन को अबे अम्मा जो नाफरमान फरमा बरदार थी वञे, मन को शराबी शराब खां तौबा करे वजे, मन को व्याजी व्याज खां तौबा करे वजे, मन को यतीम जो माल खाइण वारो यतीम जे माल खाइण खां तौबा करे वजे, मन को न्याणियुनि जे विहारण वारो पंहिंजे न्याणीअ जो उथारण जो इरादो करे, मन को पंहिंजे भाइरनि जा हक़ खाइण वारो पंहिंजे भाइरनि खे हक़ मोटाए ॾे, मन को ओड़े पाड़े खे ईज़ाइण वारो ओड़े पाड़े खे ईज़ाइण वारो, मन को तौबा ताइब थे, मन कंहिंजे चेहरे ते महबूब मुस्तफा जे सुन्नत जे रखण जो शौक़ पैदा थे। हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाता अली चवे तो जी मुंहिंजा आका हिकड़े जो कलमो पढ़ाइण ओड़े 100 जे खैरात खां वधीक। हेॾे रब करीम फरमायो यदखुलून फी दीनिल्लाहि अफ़वाजा, तूं त चवे तो हिकड़ो मुसलमान थे, ओ मुंहिंजा महबूब हाणे टोलनि जा टोला मुसलमान थींदा। साहबा फतह के भी नजर ॾिनो, फतह ते भी नजर कयूं, मदद ते भी नजर कयूं, टोलनि जे लिहाज़ भी मदद कयूं। साहबा ख़ुशि थियण लगा, हिकड़ो महबूब जो यार हो, हिकड़ो महबूब जो यार हो, सचो आशिक हो, जे महबूब मोहम्मद करीम जे मथों सब कुछ कुर्बान कयो, ते यार जो नालो अबू बकर सिद्दीक हो। अल्लाह साईं जेके महबूब के 1.25 लाख यार ॾिना, 1.25 लाख यारनि मां वरी 313 जंगे बदर में शिरकत करण वारा, तंहिंजो मक़ाम मथे 313 मां उहे 10 जो मक़ाम मथे, जिन खे जेरे आका साईं जन्नत जूं टिकेटियूं ॾिनियूं, 10 मां चइनि ख़लीफ़नि जो मक़ाम मथे आ, 10 मां वरी चैन मां मिठे अबू बकर जो मकाम मथे आ। 47 साल दुनिया में अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा दोस्ती निभाई। अल्लाहु अकबर जे टाइम ते या सूरत नाज़िल थी, अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु मस्जिद नबी जे कुंड में रोए थो पियो। सहाबा चवन था अबू बकर यार तू छो थो रोए, खुश थियण वारी ॻाल्हि आहे, अल्लाह फतह जी भी ॻाल्हि कई आहे, मदद जी ॻाल्हि कई आहे, गोठन जा गोठ टोलन जा टोला मुसलमान थींदा। अबू बकर खुश थियण वारी ॻाल्हि। अबू बकर सोनो सिद्दीक चवे थो ओ साहबियो तव्हां खुश थियो, पर मां अबू बकर खे इहा सूरत मिठे मोहम्मद करीम जो विछोड़ो ॿुधाए रही आहे। इन्हनि मुसलमाननि खे केरु चवे नबी सन जो विछोड़े ते बि सुभान अल्लाह। मौलाना अब्दुल कादिर रिंद साहब तकीर पियो करे, मौलाना अब्दुल कादिर रिंद साहब तकीर पियो करे, चे बाबा यूसुफ नबी के ॿाहिरि न खूह में उछलियो, माण्हुनि चयो सुभान अल्लाह, 2 भुजा टंगे हो खूह में गोता तो खाए, तू तो चए सुभान अल्लाह। काथे सुभान अल्लाह चइबो काथे न चइबो। बाबा कंहिंखे जो था शादीअ में जो वेंदा हो कंहिंखे मुबारक ॾियण, पोइ छा चवंदा हो बाबा हुकुम धणीअ जो, घोट खे छा चवंदा,
वरी जेकॾहिं कंहिंजे फोतगीअ में वेंदा पोइ उनखे छा चवंदा बाबा मुबारक हुजे जान छुट ईअं चवंदा ईअं न कयो वेली हे त अलाए को अलहमदुलिल्लाह रंगियल आहे काथे सुभान अल्लाह चइबो काथे सुभान अल्लाह न चइबो अल्लाह सही शल तो असांखे सही सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला नो चवे तो मूंखे या सूरत ॿुधाए रही आहे त मिठो मुहम्मद जुदा थियण वारो अल्लाहु अकबर पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने असहाब आया साईं तव्हां अबू बकर के समझायो मां अबू बकर के छा समझाया मुझो अबू बकर छा तो करे साईं जी जो तव्हां जे मथों या सूरत नाज़िल थिया अबू बकर रोए तो पियो तव्हां उनके समझायो असां त वया अबू बकर सिद्दीक़ के चयो अबू बकर रोवण जी ॻाल्हि न आहे सूरत में त ख़ुशीअ वारी ॻाल्हि आहे अबू बकर सिद्दीक़ साईं असां के जवाब हे ॾिनो आहे या सूरत ॿुधाए थी ताका जुदा थियण वारा साईं बि ये लफ़्ज़ चया जेको अबू बकर समझो आहे हक़ीक़त बि इहा जेको मुझे अबू बकर समझो आहे हकीकत भी अबू बकर कुरान जा राज महबूब जा राज चो समझंदो अबू बकर ऐं सवा लख सहाबा मां अबू बकर सिद्दीक़ के रब करीम जेके मिठड़े महबूब सां मुताबिक़तूं ॾिनियूं मुशाबतूं ॾिनियूं कंहिं बि सहाबीअ खे न मिलियूं थोरो तवज्जो त कर हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जी उम्र मुबारक 63 साल अबू बकर सिद्दीक़ जी उम्र 63 साल पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे न्याणीअ खे बीबी ज़ैनब वॾी न्याणीअ खे मार मिली अबू बकर सिद्दीक़ जी वॾी न्याणी बीबी अस्मा खे मार मिली अबू बकर सिद्दीक़ जे न्याणे ने चकी का थिया पाक मुस्तफा करीम जे न्याणी चकी का थिया पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा न्याणा जिनके जेरे जन्नत जी टिकट मिलियल एक जो नालो सोनो उस्मान बे जो नालो सोनो अली अबू बकर जा न्याणा जेके जेरे जन्नती एक हरत ज़ुबैर बियो मिठो मुहम्मद पाण हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम ने डोटे हज़रत हुसैन सैयद के शहीद कयो अबू बकर सिद्दीक़ जे डोटे अब्दुल्लाह बिन ज़ुबैर के शहीद कयो हुज़ूर सैयद जे डोटे हज़रत हुसैन के खिलाफत जे मसले ते शहीद कयो हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे डोटे अब्दुल्लाह बिन ज़ुबैर के खिलाफत जे मसले ते शहीद कयो पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 61 साल जो उम्र में ज़हर ॾिनो वियो अबू बकर सिद्दीक़ के 61 साल जो उम्र में ज़हर ॾिनो वियो पाक मुस्तफा करीम के ज़हर खाधे में ॾिनो वियो अबू बकर सोने के ज़हर खाधे में ॾिनो वियो मिठे मोहम्मद करीम के ज़हर ॾियण वारा यहूदिया अबू बकर सिद्दीक़ के ज़हर ॾियण वारा यहूदिया महबूब मुस्तफा करीम पाण बची विया जेको गॾु खाइण वारो साहबी शहीद थियो अबू बकर पाण बची वियो जेको अबू बकर सां गॾु खाइण वारो साहबी शहीद थियो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पोया 15 ॾींहं ॾाढा बीमार थी पिया अबू बकर सिद्दीक़ पोया 15 ॾींहं ॾाढो बीमार थी पियो पाक मुस्तफा करीम से के पोया 15 ॾींहं ॾाढो बुखार अबू बकर सिद्दीक़ के पोया 15 ॾींहं ॾाढो बुखार महबूब मुस्तफा करीम से के ॾाढो मथे मुबारक में सूर अबू बकर सिद्दीक़ के ॾाढो मथे मुबारक में सूर पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी घड़ीअ में डंदन घुरियो अबू बकर सिद्दीक़ आखिरी घड़ीअ में डंदन घुरियो महबूब साईं के डंदन चबाड़े ॾियण वारी बीबी आशा अबू बकर सिद्दीक़ के डंदन चबाड़े ॾियण वारी बीबी आशा पाक मुस्तफा करीम 17 नमाज़ूं न पढ़ाए सघिया अबू बकर सिद्दीक़ 17 नमाज़ूं न पढ़ाए सघियो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे पोइ हयातीअ में अबू बकर सिद्दीक़ के इमाम मुक़रर कयो अबू बकर सिद्दीक़ पंहिंजे हयातीअ में उमर फारूक के इमाम मुक़रर कयो हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम सूमर जे ॾींहुं दुनिया में वफ़ात कई अबू बकर सिद्दीक़ सूमर जे ॾींहुं दुनिया में वफ़ात कई पाक मुस्तफा करीम आखिरी घड़ीअ में नमाज जी पारत कई सिद्दीक़ अकबर आखिरी घड़ीअ में नमाज जी पारत कई हुज़ूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम जो जिस्म मुबारक जे मथां पाक मुस्तफा करीम जे जिस्म मुबारक जे मथां यमनी साई चादर मुबारक विधी वई सागी यमनी साई चादर अबू बकर सिद्दीक़ जे
जे जिस्म मुबारक मता विधी वई जंहिं खटोले ते साईं जो पाक जिस्म मुबारक साॻे खटोले ते अबू बकर सिद्दीक जो जिस्म जंहिं जाइ ते मिठो मोहम्मद आरामिया चओ ना जय जाते मिठो मोहम्मद आरामिया सागे जाते अबू बकर सिद्दीक आरामिया अबू बकर सिद्दीक त पोयो ही भी वसियत कई अबू बकर सिद्दीक पंजे पुटन के चवे तो ओ मुंडा बचड़ो ओ मुंडा फरदंदो जी असा जा बाबा अबू बकर सिद्दीक चवे तो न्याणी ताशा मुके ना को न कंदी ते टेम ते मां दुनिया में वफात करे वना मुंडो खटोलो खणी करे मुंडो जनादो खणी करे मुंडे महबूब जे रोजे पाक जे सामो खणी अचो जेकॾहिं रोज़े वारो महबूब भी मोकल दे मुंहिंजा बचड़ो जेकॾहिं मूंखे आका भी मोकल दे पोइ मूंखे पंहिंजे आका सां गॾु सुम्हारजो अबू बकर तोखे न मोकल मिले ॿियो कंहिंखे मोकल मिलंदी अबू बकर तोखे न मोकल मिले तो ॿियो कंहिंखे मोकल मिलंदी जंहिं टाइम ते सुणे अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला जो जनाज़ो अचे तो अञा रखियो ई कोन वियो आहे रोज़े पाक जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो रोज़े पाक जो दरवाज़ो पंहिंजो पाण खुली वियो आवाज़ थो अचे यूसलुल हबीब इलल हबीब देर न कयो 2.5 साल जे यार जो इंतजार कयो यार के पंहिंजे यार सां मिलायो अबू बकर हिते त गॾु आहे पर आका हीअ भी दुआ घुरी ओ मुंहिंजा रब करीम जी मुंहिंजा महबूब करीम क़यामत वारे ॾिहाड़े मां मोहम्मद करीम के क़यामत वारे ॾिहाड़े मां मोहम्मद करीम के जेको मकाम मिलंदो जेको बंगलो मिलंदो मुंहिंजे अबू बकर के बेड़ो ई बंगलो अता कजाए हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम हुजूर अनवर अलैहिस्सलातु वस्सलाम बीमार थी पिया अल्लाहु अकबर वाह महबूबा जमन सां भी आका इंसाफ सेखारन था त आखिरी घड़ीअ में भी आका इंसाफ सेखारन था आले इल्म उलमा इकराम स्टेट ते मौजूदन ज़िम्मेवारी सां उन्हनि जे साम्हूं अर्ज़ तो रखां पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इंसाफ जी हिकिड़ी ॻाल्हि हीअ भी लिखी पई आहे अम्मा हलीमा साण थी फरमाए पई सॼो पासो मां पंहिंजे बचड़े मोहम्मद करीम जे लाइ मुक़ररु कयो खॿो पासो मां पंहिंजे पुट अब्दुल्ला जे लाइ मुक़ररु कयो अम्मा हलीमा सां जी उन टेम ते उमिरि 35 साल गुरबत जे करे अम्मा कमज़ोर आहे अल्लाह अकबर तवे थी पंहिंजे बच्चे मोहम्मद करीम के सॼो पासो ॼा पी त धाइन पिया खॿो पासो ॼा पी त न पा धाइन मां ये ॻाल्हि कंदो अॻे ॿारनि जे लाइ वॾे में वॾी खोराक हुई माउ जो खीर अॻे ॿारनि जे लाइ वॾे में वॾी खोराक हुई हाणे माउ के भी टेम कोने जोरो जाओ कोने फीडर वात में दबियो कोने हाणे माउ के भी टेम मोड़ा सदुल्ला खोड़ो साहब या मोड़ा ईसा समोसा बी गाल कंदा पर मां जरो एतरो चयो तो उन माउ के भी टेम ओ जडे 2-2.5 साल माउ जो खीर छोरो धाईंदो त कुछ ख्याल भी कंदो जडे पल्लो ही फीडर ते प मानस के कुलन ते खणी अज कराई हां अल्लाह सही चल असांजे नौजवानन के हिदायत नसीब फरमाए अम्मा चवे थी खॿो पासो ॾियां ताका न पा वठन मां परेशान पई थियां अलाए मुंहिंजो बचड़ो बीमार न थी पियो आहे वरी सॼो पासो ॾियां त मुंहिंजो बचड़ो खीर पियो वठे इशारो पा कनि मां मुंहिंजो हिन पासे ॾो हक़ आहे हे हक़ मुंहिंजे भाउ जो आहे अम्मा मां मोहम्मद इंसाफ वारो आहे मां पंहिंजे हक़ ॾे इन में पराए हक़ ॾे अम्मा मां पंहिंजे भाउ जो हक़ हाणे ज़ोर वो बनो त भी भाउ जो थोड़ी इजाज़त आहे थोड़ी
हाणे बन्ने सां खैस त बि भाउ जे, हाणे भित सां खैस त बि भाउ जे भित सां खैस, घिटीअ में खैस कंदो त बि भाउ सां, रस्ते जी खैस कंदो त बि भाउ सां। सच ॿुधायो खणी मां इहा ॻाल्हि खेरपुर जी कयां, हिते तव्हां कुझु न कंदा हूंदो हेॾे होॾे। पिलाट जी सोड़ त बि भाउ, हाणे कणक जी मौसम गुज़री वई, तक़रीबन पोखिजी वयूं, अहिड़ा बन्ना साफ़ करण जो कॾहिं मुंहुं बि अहिड़ो कोन धोतो हूंदो। कोडर वावले सां बन्नू अहिड़ो साफ़ जो अहिड़ो मुंहुं बि न धोतो अथई। हल भेणा जा बचा सफ़ाई जा शौक़ीन, भले मुंहुं खे त छंडा हणो। ओ मुसलमानो जॾहिं महबूब मुस्तफा करीम तो असांखे हक़नि जे लाइ पाबंद कयो आहे त वाइदो कयो त इंशाअल्लाह परावन हक़नि जे वेझो न वञिबो, परायन ज़मीननि जे वेझो न वञिबो, परावन प्लॉटनि जे वेझो न वञिबो। बन्ननि जे सोर में छा आहे, ॿिए जे ईज़ा में छा आहे। थोरी थोरी ॻाल्हि ते भाउ जो रस्तो बंदि कंदो आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते भाउ जी घिटी बंदि कंदो आहे, थोरी थोरी ॻाल्हि ते भाउ सां मिटी माइटी छीनण जे लाइ तयारु। अल्लाह सही शला मुसलमान के सही समझ हिदायत नसीब फरमाए। पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जमन सां भी इंसाफ कयो, वरी आखिरी घड़िया पो भी सही इंसाफ सेखारियो। केड़ो? आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के 11 हरम पाका, अब घणी घर वारियूं घणा हरम हा। खालिसतल लक मिन दूनिल मुमिनीन, आका जे लाए यारन जी इजाजत, उम्मत जे लाए चैन जी इजाजत। उम्मत ला घणी ॿ टे था ॻाल्हाइनि, अहिड़ो माइन त पायो आहे, परे वेठा हूं त बि नालो नथा खणनि। अलाए को काथों जो को काथों जो, अहिड़ो माइन असां सां हशर कयो आहे जो पोइ बि पर पुठ बि नालो नथा वठो। मां पंहिंजे ख़ैर पर त चवंदो आहियां, एतिरे न चई सघंदुमि छो ये जेके 3000 बेनज़ीर वारा माइन के मिलन था न, इन भी असांखे अधु हो करे छॾियो आहे, सम्झी वियो बस। अब 3000 जेके महीने में मिलन था, इन भी अधु जेकॾहिं कुझु दड़को ॾींदो न वठी जाए न 3000 ॾिसां न। हल भेड़ा जा बजा हमरा सुझ कदम बस 3000 जो दड़को मिलियो हमरा हो। हाणे 3 जे करे हे काटन जा वगा भी वठे पो, 3 जे करे ॿार नालो बियो, होटल ते आर्डर भी ॾे पो, 3 जो बंदि थिया। आए आए अल्लाह अकबर। चऊं था हक त बतवा छिड्रो, वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं होता, हम आ भी भरते हैं तो हो जाते हैं बदनाम। कल असांजे गोठ जे शोरन जो वॾो भाग खुलियो। केड़ो? वेगनी भी अची पतन चे शोरन के जो बाबा 300 दिहाड़ी भी तहांजी थी, मानी भी थी, खुदा के मनो छड़ो गाड़ियों भरियो हलो सख नथा समझी वियो। पर हा न नथा तहांखे पैसा भी ॾियूं था, भाड़ो किरायो भी असांजो छड़ो गाॾियुनि ते। मां चयो मान शोरो वठो 300 ॾे मिलंदव ॿिए, बाक़ी ॿियो कुझु ई कोन अथव। आदे बाक़ी ॿियो अल्हम्दुलिल्लाह असांजा छोकरा नौजवान त जल्दनी कोन पा। जॾहिं इमरान ऐलान कयो हो त मां वज़ीर आज़म थींदुमि त हिक हिक छोकरे के 3 पढ़ाईंदुमि, छोरा त वठजा ई न हा। छोरा त 3 जो मायूं ॿुधऊं त छोरा हथन में विया। हाणे उन्हनि खे ख़बर पई आहे त हो पाण आनंद ते गुज़ारो थो करे। छा वा ओ पाण आनंद ते गुज़ारो थो करे, तव्हांखे आना चया हूंदे मता त माई समझी हुजे। अल्लाह सही चल असांखे सही समझ नसीब फरमाए, आमीन त चओ। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिर में भी तो असांखे इंसाफ सेखारे वियो। महबूब सही फरमायो जेकॾहिं कंहिंखे हिक खां वधीक घर वारियूं आहिनि, फरमाइनि था उन जे मथां हक़ आहे त इंसाफ करे, अदल करे। जेकॾहिं घर वार में इंसाफ नथो करे, क़यामत वारे ॾियारे हिकिड़ो पासो हूंदुसि न। आका सही फरमाए, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब करीम 11 हरम पाक ॾिना, सफ़र ते वेंदा हा, पोइ बि हदीस पाक में लिखियो पियो आहे त कुणो विझंदा हा।
कुणे में जंहिंजो नालो निकिरे उनखे जेकॾहिं असां वटि बि 2-3 घर वारनि कुणो विझे थो त वॾीअ जो कुणो निकिरे ई नथो, सभई कुणा नंढीअ जा। थोरो मां बुज़ुर्गनि खां मोकल वरिती आहे, अवाई न वॾीअ जो कुणो आहे ई न। जंहिं लोड़ियो ज़िंदगी ॾिनी आहे छो मथो के उन वॾीअ जो को कुणो, सभई कुणा नंढीअ जा। छा करे नथो कुणो कढे त जेको नंढी अशर कंदी उहो त ख़ुदा ख़ैर करे। अरबरो कंहिंजा ज़ख़्म ताज़ा करण बि सुठी ॻाल्हि न आहे। अल्लाह सही शल असांजे हाल ते रहम फरमाए। महबूब मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कुझु शयूं ख़ासि ॿियनि खे मोकल कोन्हे। तहज्जुद महबूब सही जे मथां फर्ज़ हो तो असांजे मथां तहज्जुद फर्ज़ न आहे। लदल महबूब असांजे मथां फर्ज़ तो असांजे मथां न। आका सही नमाज़ आका सही निंड कंदा हा त बि वुज़ू न भजंदो हो। आका सही जुतीअ मुबारक समेत नमाज पढ़ंदा। अल्लाहु अकबर। तोखे मूंखे ईअं आहे खणी असां जेकॾहिं नई जुती खणी ईंदासीं त रखंदासीं इन जाइ ते जीअं रुकूअ में बि ॾिसूं आहे कि न सुभान रब्बिल अज़ीम ईअं कंदासीं। एतिरो चरिया एॾा बि असां बि न आहियूं। ॾिसंदासीं रुकूअ में बि दीद पवे त अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर। हाणे त असांजो मुल्क अल्हम्दुलिल्लाह तरक़ी करियो आहे जो मुल्क पूरी दुनिया में ख़बर पई आहे त हेड़ा बेगिन जा चोर ॿिए हंधि मिलंदव ई न। सम्झ वाला जे सभु छोरा नेठ हलाए बाबा बेगिन बि चोर ने पाकिस्तानी हे जिन खे पेंट बि नथी पाइण अचे इहे बि हिननि जे मथां टोकूं था कनि पिया। जंहिं छोकिरे खे जेॾी वॾी मोबाइल महांगी ओॾो वॾो मुफ्ती लॻो पियो आहे। शेलो पिनत जो चोरीअ विकिणी टच मोबाइल वठी मुफ्ती थियो। पोइ हे बुज़ुर्ग छो था 13-14 साल मदरसनि में तॾनि ते वेहनि। पोइ हे मुफ्ती त बाबा कम जा न आहिनि चइबो। ओ नौजवानो अल्लाह जो वासो अथव, ओ नौजवानो अल्लाह जो वासो अथव। कुछ अल्लाह जो खौफ रखो। अर्ज़ पेक में कुछ शयूं महबूब खे इजाज़त ॿिए कंहिंखे इजाज़त न। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हे भी मौजूदो साईं जी अॻियों ॾिसंदा हा तीअं पुठियों भी ॾिसंदा हा। वरी अल्लाह कॾहिं कॾहिं हीअं बि कराईंदो त साम्हूं शइ बि महबूब साईं सम्झी। वो जेको शख़्स हो जेको आका साईं खे शहीद करण आयो नियत सां आयो खंजर विधियो आयो पर आका साईं खे तेसि ताईं ख़बर न पई जेसि ताईं होॾो ख़बर। अल्लाह तोखे मूंखे सम्झाए थो मां रब खां सवा कंहिंखे गुज जी ख़बर ई न आहे। मां अल्लाह को सवा के गुज जी असांजे मुसलमान के लाइ छा थी वेंदो। लिखियल पढ़ियल हूंदी पोइ ॾिसंदो को तोतो जली बिठो आहे चए पुछ तोते को मुंहिंजी क़िस्मत छा थी चवे। हाणे तोतो तो हिन जी क़िस्मत ॿुधाव। या हो जेको फुटपाथ ते वेठो आहे धारे वारो चए ॾिस क़िस्मत छा थी चवे। धारे वारे जे क़िस्मत में बि धिका तुंहिंजे क़िस्मत में डबल धिका। मुसलमान धारना तोतनि ते जी ॻाल्हि पई आहे। या से फार न ते ॾेखारे थो न ते न पर हे थो ॾेखारे जॾहिं न ते ॾेखारे होए होए कुशऊं त काफ़र काॾे वञो। हाणे सॼी दुनिया उबती थी वई आहे। अब आगे जेकॾहिं वॾा वेठा आहिनि असां मां पाण ॿाराड़ी जो आगे जेकॾहिं कंहिंखे आङूठो ॾेखारबो त जहिड़ो थी पवंदो तुंहिंजे नवाब जो पुटु मूंखे आङूठा थो ॾे ऐं हाणे ओके। अब हाणे छा आहे हाँ जॾहिं ओके ही हिन ते थी वई तूं छा थो सम्झे पोइ तरक़ी ॾेई आया। अॻे जेकॾहिं मिली जुदा थीबो साईं फी अमान लाइ हाणे बाय बाय पिणे पिणे छा चयो ॿियो काॾे वञे। हिवायत करे करे बुज़ुर्गनि जा अछा मथा थी विया। मुंहिंजो उस्ताद आहे साईं मीर मोहम्मद मीरक वारो साईं चवंदो आहे हिकिड़ा असांजा वॾा बुज़ुर्ग कब्रुनि में हलिया विया ॿिया पोड़ा थी विया टिया नवां थिया पर क़ौम वरी बि साॻी जाइ। वरी जेकॾहिं कंहिंजो शुक्र अदा कबो जज़ाक अल्लाह हाणे थैंक यू त थैंक यू भला ॾे मुंहुं सॼो कमो ॿुधो थी वियो। मां ग़लति थो चवां। हा साईं अल्लाहु अकबर। टाइम कोन्हे बुज़ुर्ग पोइ इलाही आहिनि बस मां शॉर्टकट थो कयां। महबूबा मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां कुझु शयूं ख़ासि जेकॾहिं तव्हां सां महबूब जा घणा हक़ अदा न करे सघो आका साईं जा खोड़ कनि
टिन हकन ते जेकरे नजर कयो सीरतुन नबी सूरतुन नबी सुन्नतुन नबी सीरतुन नबी सूरतुन नबी सुन्नतुन नबी टिन शैन के वठो न त बि खटी वेंदास ऐं हिते छा चली नबीअ ते त मुंहिंजो सिर बि कुर्बान आहे पोइ ॾाढ़ी नथो रखे रखां पर सही सगुन नथो मिले हल भेणा जा बचा कुरान ते त मां बच्चा ॿार बि कुर्बान कंदुमि पर साल में खोले ॾिसंदो बि त अब आइए ना मस्जिद जो को नालो त खणे पर पाण सॼे साल में न ईंदो हेड़े आशिक़ सदको तुझे इश्क था अल्लाहु अकबर पाक मुस्तफा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घर वारनि खे चवनि था मुझे आशा जो वारो कढया मुझे आशा जो वारो कढया हालांकि जेकॾहिं महबूब डायरेक्ट हलिया वञनि हा त बि महबूब खे कोई रोकण वारो कोन सिधा हलिया वञनि पर न आका सही समझायो त अदुल इंसाफ जेकॾहिं आका न करे त ॿियो केरु करे अवा इंसाफ महबूब न करे त ॿियो तहरीक इंसाफ कंदी दादा ॻाल्हायो हा साईं अल्लाह पंहिंजी कुदरत हिकड़ी वरी ॻाल्हि मोटाई आहे रब करीम पंहिंजी कुदरत वारी ॻाल्हि दोबारा मोटाई आहे आले इल्म तबको वेठो आहे नज़र त कर जॾहिं अबरो काबतुल्लाह खे शहीद करण वारे नियत सां अची पातो जॾहिं अबरो आयो काबतुल्लाह खे शहीद करण जे नियत सां काबतुल्लाह कल बि हुयो अॼु बि आहे सुभाणे बि अबरा के जेका बीमारी लगी उहा हडन जे गरण जी अबरा के बीमारी केड़ी लगी अबा अबरा के बीमारी लगी हडन जे गरण जी ऐं तवज्जो करना सागी बीमारी मोटी आई हडन जे गरण जी बीमारी परवेज के भी लगी आ शाबा अबरा के लगी हडन जे गरण जी बीमारी परवेज के भी हुन काबतुल्लाह ते हमलो कयो हिन लाल मस्जिद जामे हफ्सा जे मदरसे मस्जिद के भितन के गोलियों मुक्का मथे करे चवंदो हो त कंहिंखे ताकत न है परवेज तू कुछ भी कोने हेठ हथ कर हो तोखो ॾाढो आ हुन केतरन जा हथ हेठ मां इंटरव्यू ॾिठो मां रोए तो छो थो रोए तू हज़ारन जे बच्चन के रोवारियो हज़ारन अबे अम्मा के रोवारियो तुजी त शुरुआत आ एड़ो रोईंदे जो दुनिया के पतो पवंदो त अल्लाह जी पकड़ छा थींदी आ कुरान में चए वलो बादहीन मां पकड़ींदो आ पर कदे कदे टाइम भी लगी वेंदो आवा कदे कदे टाइम भी टाइम लगो परवेज एड़ी पकड़ में आयो आ अल्लाह जे कलामुल्लाह एकड़ो बियो भी मिसाल दिनो आ फिरौन जडे बुडे पो समझे बचंद में न तडे चवे तो आमनतु बिरब मूसा अल्लाह जे सामो तौबा करण पहुंचाए पर उन जी तौबा कबूल न थी जो परवेज रोई करे चवे तो मुजी तौबा पर चवे तो तौबा कबूल इमरान परवेज मो सबक वठो इमरान परवेज मो सबक वठो एकड़ी गाल तवा के बुधाया अल्लाह एकड़ी बीबी सुन्नत मोटाई आ केड़ी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो जी उम्र 83 साल दाढ़ी मुबारक गाड़ी सोने उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला नो के घर में घिरी करे शहीद कयो पर शुरन सा मौलाना समीउल हक रहमतुल्लाह अलैह जी उम्र भी 83 साल दाढ़ी भी गाड़ी घर में गिरी शहीद शासा क्यों से सोना उस्मान तू जन्नतुल बकिया में आराम कर तुझा बच्चा तुझी सुन्नत जिंदा कंदा रहा आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सूमर जे दी दुनिया में बुरको मटायो साईं जंजे वफात जो तमाम लंबो है तफसीली वाक्यो आयाती जेर आया हसन साला पयो मुलाकातों पया तफसील थींदा महबूब सही पान वया पर पोयो पांजी निशानी छॾे महबूब पान वया पर पोयो पांजी हाणे मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु कयां थो अबा केड़ा केड़ा साथियो जेके सिंध जे खातर 3 दिसंबर ते पंहिंजा बच्चा नचाईंदा ॿई हथ त मथे कयो ख्याल सां होशियारी मिली दवा बेहोश न थियो
ओ मुसलमानो उन्हनि खे चऊं था पिया जिन चयो आहे त सिंध जी सकाफ़त न्याणियूं नचाइणा पोइ परायूं न्याणियूं न पंहिंजूं नचायो न था ॻाल्हायो डिॼी विया अब परायूं न्याणियूं नचाइणो सिंध जी सकाफ़त गैरत आहे सिंध जी सकाफ़त हयाव आहे सिंध जी सकाफ़त लज आहे इंशाअल्लाह को बि गैरतमंद सिंधी च पंहिंजी न्याणी ॿाहिरि न कढंदो को बि गैरतमंद सिंधी पंहिंजी न्याणी अल्लाह शल तोखे मूंखे आका जे सुन्नत जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाह रब्बिल